क्लब पटीदन पहुता आहियूं। पटीदन जे प्रेस क्लब जे दोस्तनि खे मुबारकूं नई बॉडी जेका आई आहे। अॼु ख़ासि तौर ते असां जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी जेको 12 फरवरी ते नौशर फ़रोज़ में जस्कम मर्कज़ तरफ़ां ऐलान कयो वियो आहे, उहा दावत खणी बि पहुता आहियूं दोस्तनि समेत। ऐं जस्कम तरफ़ां ख़ासि तौर ते महांगाई ख़िलाफ़ु जेको आहे सो मुसलसिल जदोजहद जो ऐलान कयो वियो आहे। उन जी पहिरीं जेका रैली आहे उहा सिंध भर में जेको आहे सो उनजी रैली जी दावतूं ॾिनियूं वियूं आहिनि। 12 तारीख़ ते उहा रैली नौशर फ़रोज़ में रखी वई आहे। ऐं अटे जो बहिरान, डिजिटल आदमशुमारी, पेट्रोलियम ऐं जेके बि शयूं महांगाई हथ वठी जेका हुकुमराननि कई आहे उनजे ख़िलाफ़ु हिकिड़ी अवामी जदोजहद जस्कम तरफ़ां शुरू कई पई वञे। असां उनजी दावत खणी तव्हां दोस्तनि वटि पहुता आहियूं ऐं सिंध जे सभिनी माण्हुनि खे, बाशऊर माण्हुनि खे, सिंधी माण्हुनि खे दावत था ॾियूं त 12 फरवरी ते जस्कम नौशर फ़रोज़ जे तरफ़ां जेका मर्कज़ जे तरफ़ां रैली रखी वई आहे उहा नौशर फ़रोज़ चिल्ड्रेन पार्क खां अला वारे चौक ताईं कई वेंदी ऐं आवाम खे वधि में वधि शिरकत जी अपील कयूं था।